पनो आकिल भरसां कचे जे ॻोठ हुसैन बेले में घरनि खे बाहि विकोड़े वरितो आहे। 30 खां वधीक पर्यटन जा घर बाहि जी नज़र थी विया आहिनि। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर इनायत भट्टी। इनायत, छा अपडेट सही? जी बिल्कुल, पनो आकिल वेझो कचे जो इलाइक़ो आहे ॻोठ हुसैन बेली आहे, जंहिंमें ओचितो बाहि लॻण सबबि इंढड़ बिरादरी, महर बिरादरी, मलक बिरादरी ऐं शेख बिरादरी जा 30 खां वधीक जेके घर आहिनि उहे सड़ी रख थी विया आहिनि। मां ॿुधाईंदो हलां त घर अंदरि जेको सामान पियल हुयो उहो बि सड़ी वियो आहे ऐं जेको आहे तक़रीबन 50 मण खां वधीक जेको आहे हिकिड़े ई घर जी जेका कणिक आहे उहा बि सड़ी खग थी वई आहे ऐं ॿकरियूं ऐं ढोर बि जेको आहे सो काफ़ी जेको आहे ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं असांजो मुतासिरनि सां जेको आहे फ़ोन ते राब्तो थियो आहे, उनजो चवणु आहे त जेको आहे सुता ई पिया हुआ। सुबुह जो तक़रीबन 12 फुटीअ जो ओचितो जेको महर बिरादरी जे घरनि खे बाहि वकोड़ी वई ऐं जंहिंसां भर पासे सां जेके बि इलाइक़ा ॻोठ जा रवासी ॿिया ॿिनि रातिनि जे घरनि खे वकोड़ींदी 30 खां वधीक हिन वक़्तु घर जेके सड़ी रख थी विया आहिनि। बाहि ते जेको ज़ाब्तो आहे उहो ॻोठाणा पंहिंजी मदद पाण पाणी हारे करे कोशिशि करे रहिया आहिनि विसाइण जी, पर हिन महिल ताईं जेको बाहि आहे उहा जारी आहे ऐं जेको आहे सो हिन वक़्तु जेके मुतासिर आहिनि उहे खुले आसमान हेठि वेठल आहिनि। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।